नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हालाणी में ख़बर ॾींदा हलूं त MS रूरल हेल्थ सेंटर डॉक्टर मोहम्मद वारिस, हालाणी पैरामेडिकल अमले समेत नर्स स्टाफ डॉक्टर जुल्फ़कार अली सैतो, डॉक्टर बाकर अली मेमण, इरशाद अली उन्नर, डॉक्टर अब्दुल्ला मेमण, डॉक्टर शबीर अहमद मेमण समेत ॿियनि डॉक्टर एहतजाज कंदे चयो त असां वधीक एमरजेंसी जी हालतुनि में ड्यूटियूं करे रहिया, पर असांजा जाइज़ इज्तिमाही मसइला घुर्जूं पूरियूं करण बजाय असांजी हुकूमत सगोरी वापडा रेवेन्यू मुलाज़िम ऐं सेक्रेटरी जे मुलाज़िमनि खे रिस्क अलाउंस ॾेई रही है। जॾहिं त कोरोना वायरस जी बुनियादी टेस्टूं ऐं रिपोर्ट ऐं मरीज़नि खे चेक असां पिया कयूं, पर हुनजे बावजूद असांखे अलाउंस ॾियण बजाय ऐं ॿियनि डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि खे ॾेई रहिया आहिनि। असांजे हक़नि जी लताड़ कई पई वञे। हिननि चयो त असां एमरजेंसी वारी हालत में एक्सीडेंट, एमरजेंसी ऐं कोरोना वायरस जे मरीज़नि खे चेक कंदासीं ऐं पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾींदासीं। बाक़ी जेसीं ताईं असांखे रिस्क अलाउंस न ॾिनो वेंदो तेसीं ताईं OPD जो मुकमल बाइकाट जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।